जुंगशाही रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अला बचायो खोसो जा जानवा मकली ठटो में बिल्डिंग नाकारा हुजण करे यूनिसेफ पारां थरदीब NGO गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल अला बचायो खोसो खे टेंट स्कूल ॾिनो आहे ऐं हिन गॾु थेला किताब ऐं रांदियुनि जो सामान ॾिनो वियो आहे जॾहिं त जुंगशाही कोहिस्तान जे इलाइक़े में कुझु गवर्नमेंट बॉयज़ ऐं गर्ल्स स्कूलनि जूं बिल्डिंगूं नाकारा बणियल आहिनि। असीं सेक्रेटरी एजुकेशन DC ठटो DAO ठटो खां मुतालबो कंदासीं त जुंगशाही कोहिस्तान जे इलाइक़नि में यूनिसेफ पारां टेंट स्कूल ॾिना वञनि। डीप वारनि कैंप स्कूल को ॾिनो आहे, अचो त तव्हांखे इन स्कूल जा विज़िट करायूं। हींअर असीं स्कूल जे अंदरि बीठल आहियूं ऐं जिथे ॿार तइलीम कनि पिया हासिलु कनि पिया ऐं इहे जेके टीचर असांजा आहिनि इहे गवर्नमेंट जा टीचर आहिनि ऐं हिन खां पुछूं था साईं तव्हां असांखे ॿुधाइजो त तव्हांजा जेके इहे स्कूल तव्हांखे कीअं मिलियो। ऐं ये असां NGO आहे हिकिड़ी यूनिसेफ जे तरफ़ असांखे मिलियल आहे स्कूल, असांजो स्कूल डैमेज थी वियो, उनजे करे असां उनखे चयो मूं चयो त असांखे स्कूल ॾियो, डैमेज ॾिसी वियो आहे, पोइ वरी असांखे सॼो तंबू ॾिनो उनजे करे केतिरा ॾींहं हले केतिरा साल हले उहा असांखे ख़बर कोन्हे। 6 महीने पीरियड ॾिनो आहे, 6 महीना असां तव्हां सां गॾु आहियूं, विज़िट ते बि ईंदा आहिनि, हर शइ किताब ॿार खे थेला बि ॾिनो आहे थदीब जे तरफ़ां। ॿियो ॾिसो जो केतिरो टाइम थो हले, तव्हां सुठो ॾिनो आहे। असांजो ॿियो उस्ताद आहे साईं जिन खां बि मालूमात वठंदासीं। साईं घणा ॿार दाख़िल आहिनि स्कूल में? जी असां वटि 100 ॿार दाख़िल आहे ऐं गर्ल्स अचनि पियूं, उहे असां आनल कोन कयूं आहिनि, असां परमिशन कोन वरिती आहे डिपार्टमेंट खां, लेकिन एक्सपेक्टेशन आहिनि त असां मिली वेंदी परमिशन त तक़रीबन 25 खां 30 खनि छोकिरियूं थी वेंदियूं ऐं हीउ टेंट माशाल्लाह काफ़ी वॾो खुलासो आहे, हिते तक़रीबन 200 खनि ॿार वेही सघनि था आराम सां। ऐं तव्हांखे डीप जेका NGO आहे उन तरफ़ां तव्हांखे छा छा मिलियो? डीप त कोन ॾिनो आहे, असां थरदीप ॾिनो आहे। हा, हिनखे यूनिसेफ जी फंडिंग आहे ऐं थरदीप वारनि असांखे टेंट ॾिनो आहे, टेंट सां गॾु चटाइयूं ॾिनियूं आहिनि, चटाइनि सां गॾु बोर्ड ॾिनो आहे, उनखां पोइ टीचिंग किट्स ॾिनियूं आहिनि, ॿारनि जे लाइ बैग्स ॾिना आहिनि, बैग्स में त हर बैग में 5 कापियूं आहिनि, उनखां जॉमेट्री बॉक्स आहे ऐं उनखां अलावा असांखे टीचिंग किट्स मिलिया आहिनि ऐं ॿियो खोड़ सारो मटेरियल ॾिनो आहे। ॿारनि जी रांदियुनि लाइ फुटबॉल ॾिना आहिनि, वॉलीबॉल ॾिना आहिनि, टेंट ॾिना आहिनि, जालियूं ॾिनियूं आहिनि, स्किपिंग रोप ॾिना आहिनि, हिन खां अलावा साईं स्लेट हिकिड़ी स्लेटूं ॾिनियूं ॿारनि जे लाइ, रंगीन चॉक ॾिना आहिनि, खोड़ सारो असांखे मटेरियल मिलियो आहे ऐं अलहमदुलिल्लाह तव्हांखे ख़बर आहे त स्कूल जूं बिल्डिंगूं डैमेज आहिनि, इंफ्रास्ट्रक्चर त हूंदो ई कोन्हे को।